अस्सलामुअलैकुम नाज़रीन। अॼोको असांजो सफ़रु आहे रोड़ी टूल प्लाज़ा जी भरिसां हिकु दरगाह वाक़िआ आहे जंहिंजो नालो आहे दरगाह हज़रत लाल शहीद बादशाह। रोड जी भरिसां ई नाज़रीन ही दरगाह वाक़िआ आहे। क़दीमी दरगाह हज़रत लाल शहीद बादशाह नज़ टूल प्लाज़ा प्यारोवा तालका रोड़ी ज़िला सखर। दरगाह हज़रत लाल शहीद बादशाह हाईवे रोड खां ही रस्तो दरगाह तरफ़ वञी रहियो आहे। दरगाह जो सालियानो उर्स मुबारक 10 रजब खां 13 रजब ताईं मल्हायो वेंदो आहे। कुझु वक़्तु पहिरियां दरगाह जो सालियानो उर्स मुबारक सिंध लेवल ते लॻंदड़ मेलनि जीअं ही उर्स मुबारक बि मशहूरु हुयो, जिन में मशहूरु फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा हुआ। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल लॻंदा हुआ ऐं सिंध, पंजाब, बलोचिस्तान, खैबर पख्तूनख्वा मल्ह पहलवान पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा हुआ ऐं सिंध, पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि खां पांधीअड़ा हिन उर्स मुबारक में गॾु थींदा हुआ। इलाइक़े जे कुझु सबबनि जे करे हाणे हिन दरगाह जो सालियानो उर्स मुबारक सादगीअ सां मल्हायो थो वञे। दरगाह जे अङण ते मौजूदु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿूटा, क़दीमी वण जिन में अंब, टारी, निम, गुलाब जा गुल, राबेला जा गुल, खुलियल माहौल, थधी हवा, सावक ई सावक, मौजूदा ख़िदमतगार फ़क़ीरनि खां या मतोलिन खां मालूमात वरितीसूं, जन ॿुधायो त लॻभॻि असां 200 सालनि खां हिन दरगाह जी ख़िदमत करे रहिया आहियूं, जिन में मरहूम नबी बख़्श चंजण जो अहम किरदारु आहे। फ़क़ीरनि ॿुधायो त 1976 में जॾहिं ॿोॾि आई त दरगाह मुकमल ज़बू हाल थी चुकी हुई। फ़क़ीरनि ॿुधायो त असांजो ॻोठु दरगाह जी भरिसां आबाद आहे। 1976 में ॿोॾि आई, पाणी जे सबब जे करे असां ॻोठ ख़ाली करे ॿिए हंधि वञी आबाद थियासीं ऐं कुझु अरसो गुज़रण खां पोइ असां पंहिंजे ॻोठ में आयासीं। मतोलिन ॿुधायो त उन खां पोइ असांजे वालिद साहब फ़क़ीर नबी बख़्श चंजण पंहिंजी जिदोजहद ऐं महिनत सां दरगाह जे कुबे खे नए सिर तामीर करायो, जंहिंजो कमु 2014 ईस्वीअ खां 2015 ईस्वीअ ताईं इख़्तिताम पज़ीर थियो। दरगाह जा मौजूदा ख़िदमतगार मतोली फ़क़ीर मंठार अली चंजण ऐं फ़क़ीर दिलदार अली चंजण जन ॿुधायो त असांजा वॾड़ा हिन दरगाह जा ख़िदमतगार हुया। असां 5 खां 7 पीढ़ियुनि ताईं हिन दरगाह जी ख़िदमत करे रहिया आहियूं। इहो त अल्लाह पाक बहितर ॼाणे थो कीअं अची सिंध में औलिया इकराम, सूफ़ी बुज़ुर्ग, दरवेश, फ़क़ीर कीअं अची सिंध में आबाद थिया। पर वॾड़नि खां जेके शाहिदियूं तारीख़ लिखियल हुई जन किताबुनि में 1976 ईस्वीअ में जेका ॿोॾि आई उन ॿोॾि में उहे किताब लुढ़ी विया, जन मां असां का मालूमात कोन वठी सघियासीं। दरगाह हज़रत लाल शहीद बादशाह जो सालियानो उर्स मुबारक 10 रजब खां 13 रजब ताईं हर साल मल्हायो थो वञे
ही आहे दरगाह जो अंदरियों हिसो। साम्हूं तस्वीर में दरगाह जी पुराणी तस्वीर तव्हांखे नज़र अची रही आहे ऐं कुझु मालूमात बि ॾिनल आहे। दरगाह जे अंदरें हिसे जो थियल कमु फ़क़ीर नबी बख़्श चंजण जी महिनत ऐं जिदोजहद सां तव्हांजे साम्हूं आहे। सिंध धरती हमेशा सूफ़ियुनि जी सरज़मीन रही आहे। सूफ़ियुनि दरवेशनि फ़क़ीरनि हमेशा अमुन, भाईचारो, मुहबत जो दर्स ॾिनो आहे। मतौलनि ॿुधायो त जुमे जे ॾींहुं या सूमर जे ॾींहुं मुख़्तलिफ़ शहरुनि खां, ॻोठुनि खां इलाइक़े वासी बासूं खणी ईंदा आहिनि दरगाह ते ऐं दरगाह ते नियाज़ लंगर तक़सीम कयो वेंदो आहे। बैतुल सरकार जा ॿोल आहिनि, जे तलब है तेनू दाइमे दीदार दी ते हथ कनू छोड़ी ना दामने हैदरे करार दी। नाज़रीन, सिंध धरती हमेशा सूफ़ियुनि जी सरज़मीन रही आहे। तव्हां सिंध जे कहिड़े बि शहर रुख़ कयो, तव्हांखे औलिया इकराम, दरवेश, फ़क़ीर, सूफ़ी बुज़ुर्ग का न का दरगाह ज़रूरु नज़र ईंदी। दरवेशनि हमेशा मुहबत जो, भाईचारे जो सबक़ ॾिनो आहे। ही दरगाह जो अंदरियों हिसो आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। मुख़्तलिफ़ पथर इस्तेमालु थियल आहे, टाइल, मार्बल, संगे मरमर, केॾी त ख़ूबसूरत चिटसाली आहे। फ़क़ीर नबी बख़्श चंजण जेको कुझु अरसो पहिरियां फ़ौत थी चुका आहिनि, जेके दरगाह जे कुबे जे साम्हूं ई मदफ़ून आहिनि। सावक ई सावक, खुलियल माहौल, वणंदड़ हवा, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वण, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿूटा, पुरसकून माहौल ऐं थधी ऐं वणंदड़ हवा। दरगाह जे अंगण ते मौजूद 50 खां 60 फुट जी बुलंदीअ ते दरगाह जे कुबे जे ॿाहिरां ई अलम पाक लॻल आहे, जेका गाज़ी अब्बास अलमदार जी निशानी आहे। ही मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वण, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿूटा, सावक ई सावक, केॾी त ख़ूबसूरत हवा, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿूटा तव्हांजे साम्हूं आहिनि। गुलाब जा गुल, राबेल जा गुल, निम जा वण, टारीअ जा वण, अंबनि जा वण दरगाह जे अंगण में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि में कुझु वण अहिड़ा बि आहिनि जेके तमामु क़दीम ऐं पुराणा आहिनि, जन जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। दरगाह जे अंगण में मौजूदु हिकु ख़ूबसूरत मस्जिद तव्हांजे साम्हूं आहे। दरगाह जी भरिसां हिकु वॾो क़ब्रिस्तान आहे जंहिं में
मुख़्तलिफ़ शख़्सियतूं मदफ़ून आहिनि ऐं दरगाह जे अङण में मौजूदु थधे पाणीअ जी सबील, थधे पाणी ताज़े पाणीअ जा भरियल ई मट, कुझु नज़र फेराईसूं त दरगाह जे अङण ते मौजूदु हिकु वॾो खूह असांखे नज़र आयो, जेको पुराणे दौर जी निशानी आहे। उन खूह मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त ही दरगाह केतिरे अरसे खां या केतिरी क़दीम आबाद आहे। नाज़रीन, ही खूह तव्हांजे साम्हूं आहे। दरगाह जे अङण ते मौजूदु कमरा कुझु साल पहिरियां लॻंदड़ मेले जी निशानी आहिनि। सिंध पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि खां पांधीड़ा ईंदा हुआ, जन जी रहाइश जे लाइ ही कमरा ठहियल आहिनि। नाज़रीन, असांजी अॼोकी वीडियो तव्हां दोस्तनि पहिरीं प्यारनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ी ख़ूबसूरत मालूमात जे लाइ असांजे यूट्यूब चैनल सिंध व्लॉग्स खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। दुआउनि में रखंदा यादि। अल्लाह निगहबान।